वक्त केतिरो न जल्दी गुज़री थो वञे। कॾहिं इन्हनि वाटुनि गसनि ऐं बनियुनि ते असां सहेलियूं पाण में सॼो ॾींहुं शरारतूं कंदी ऐं भॼंदे गुज़ारींदियूं हुआसीं। पर अॼु वक़्तु वारी जी मुठि जीअं वही वियो आहे। उहे सभु सहेलियूं जेकी ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदियूं हुआसीं, सभु सूरनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। किथे पठाणी, किथे शानी, किथे कलसूम, किथे मां। ये सब त लिखणी जा लेख आहिनि मीरा। क़िस्मत जी लिखणीअ खे केरु थो टारे सघे। मां चवंदी आहियां त न्याणी जो ॿार जवान थिए ई न। नंढड़े हूंदे त दुखनि सुखनि बुखनि में ज़िंदगी गुज़ारे थो वञे इंसान, पर जॾहिं हू जवान थो थिए तो उन जे नसीब में सिवाय दुखनि ऐं सुरनि जे ॿियो कुझु बि नथो अचे। मीरा, मूं जेतिरी बि कोशिश कई तोखे सुख ॾियण जी, पर तोखे ओतिरा ई सूर मिलिया। कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मुंहिंजे निभाग जे पाछे तुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी। मुंहिंजी ज़िंदगी तो हुई सूरनि में रब न, पर मुंहिंजे करे तव्हांजे घर जूं ख़ुशियूं बि बर्बाद थी वियूं। केॾो न ख़ुशियुनि भरियो हुयो तव्हांजो घर, ऐं हाणे उन घर में उदासी वाहिरो करे वई आहे। इन उदासीअ खे हाणे घर मां भॼाए कढणो पवंदो मीरा। अॼु राति मां हिन कमाल ख़ान जो पिलो करे वठां, उन खां पोइ सभु दुख सूर विसारे ख़ुशि रहण जी कोशिश कंदासीं। मां वाइदो थो कयां मीरा त हाणे मां तोखे सदाईं ख़ुशि रखंदुसि ऐं हर पल मां तोसां गॾु हूंदुसि। ऐं हाणे ख़ुशि गुज़ारण लाइ कोशिश कयां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।